कराची में ख़बर वासा शुरू कई पिया पोर्ट पेसन में नौजवान ते तशद्दुद करण वारे वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी लाइ DIG ॾखण IG सिंध के ख़त लिखी छॾियो। DIG ॾखण असद रज़ा ख़त में लिखियो आहे त शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी लाइ बलूचिस्तान हुकूमत सां राब्तो कयो वञे। IG सिंध के लिखियल ख़त में चयो पियो त शाहज़ैन मरी जो अबाणो तालुक कोहिलो सां आहे। बलूचिस्तान हुकूमत शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी यकीनी बणाए। खबर एक बार भी रवा किंदासी बोट बेसन में नौजवान ते तशद्दुद करण वारे वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी लाइ DIG ॾखण IG सिंध के ख़त लिखी छॾियो आहे। DIG ॾखण असद रज़ा ख़त में लिखियो त शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी लाइ बलूचिस्तान हुकूमत सां राब्तो कयो वञे। IG सिंध के लिखियो वियो त शाहज़ैन मरी जो अबाणो तालुको कोहिलू सां आहे। बलूचिस्तान हुकूमत शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी यकीनी बणाए। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची में पोर्ट पेसन में नौजवान ते तशद्दुद करण वारे वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी लाइ DIG ॾखण IG सिंध के ख़त लिखियो आहे। DIG ॾखण असद रज़ा ख़त में लिखियो आहे त शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी लाइ बलूचिस्तान हुकूमत सां राब्तो कयो वञे। IG सिंध के ख़त में लिखियो वियो आहे त शाहज़ैन मरी जो अबाणो तालुक कोहिलो सां आहे। बलूचिस्तान हुकूमत शाहज़ैन मरी की गिरफ़्तारी यकीनी बणाए। तफ़सील मालूम ज़हीर शेख खान। जी ज़हीर आगा कजो। जी कुछ ॾींहं अॻु डिफेंस के अंदर एक वाक़ियो पेश आया जैमें शाहज़ैन मरी नाले एक शख्स पंहिंजे गार्डन सां गॾु हिकु माण्हू खे तशद्दुद जो निशानो बणाया। उन जे ख़िलाफ़ अॼु DIG साहिब असद रज़ा ख़त IG के लिखियो। उन चयो त शाहज़ैन मरी हिन टाइम बलूचिस्तान फरार थी वियो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी जे लाइ बलूचिस्तान हुकूमत खे ख़त लिखियो वञे और उन गिरफ़्तारी के मुमकिन बनायो वञे। अॼु उन जेके गार्ड हुआ उन्हनि खे अदालत में पेश कयो वियो, जिन रिमांड की सज़ा भी कई वई। इन सां गॾु मां तव्हांखे ॿुधायां हिन टाइम ते हिन वाक़े खां फौरन बाद शाहज़ैन मरी बलूचिस्तान फरार थी वियो, जिन ॻोल्हा शुरू कई वई त ख़बर पई त उहो हिन टाइम ते बलूचिस्तान जे शहर कोयटा में अंदर मौजूद आहे। जी मेहरबानी अमां जी ज़हीर आगा करण लाइ।